वजहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाह ताला जो फरमान है नमाज़ क़ाइम करियो ज़कात ॾियो रुकू कंदड़नि सां गॾिजी रुकू करियो, यानी बाजमात नमाज़ पढ़ो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत है त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेतिरे ताईं बांगे जी बांग जो आवाज़ पहुचंदो आहे ओसि ताईं उन जा गुनाह माफ़ कया वेंदा आहिनि। यानी एतिरे मुफ़ासिले वारी जॻह उन जे गुनाहनि खां भरियल हुजे त उहे सभु गुनाह माफ़ कया वेंदा आहिनि। जानदार ऐं बेजान शयूं बांगे जो आवाज़ ॿुधंदियूं आहिनि, उहे सभु क़यामत जे ॾींहुं उन जे लाइ शाहिदी ॾींदियूं। बांगे जे आवाज़ ते निमाज़ में ईंदड़नि जे लाइ 25 निमाज़ुनि जो सवाबु लिखियो वेंदो आहे ऐं हिकु निमाज़ खां पोइ निमाज़ ताईं जे दरमियान सभु गुनाह माफ़ कया वेंदा आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, बांगे जो आवाज़ जेतिरे ताईं पहुचंदो आहे ओसि ताईं उन जी मग़फ़िरत कई वेंदी आहे। हर जानदार ऐं बेजान शइ जेका उन जे बांग जो आवाज़ ॿुधंदी आहे उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरंदी आहे। हिकु रवायत में आहे त हर जानदार ऐं बेजान शइ उन जी बांग जो जवाबु ॾींदी आहे। यानी जीअं मुअज़्ज़िन आज़ान ॾींदो आहे उहे साॻा लफ़्ज़ जानदार ऐं बेजान शइ, मिसाल तौर सां सम्झूं था ही बितर आहे, ही पथर आहे, ही सिर बेजान शइ आहे, पर हुज़ूर फरमायो उहा शइ बि उन मुअज़्ज़िन जो बांग जो आवाज़ ॾींदी आहे, जवाबु ॾींदी आहे। इन जे करे हर मुस्लमान ते लाज़िम आहे जॾहिं आज़ान ॿुधे त ख़ामोश थी उन बांग खे ॿुधे ऐं गॾोगॾु उहे बांग वारा साॻिया अल्फाज़ वरजाए। जेसिताईं उन जो आवाज़ वञे थो उहे बांग वारा लफ़्ज़ वरजाए। हज़रत अबू सअसा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त हज़रत अबू सईद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, जॾहिं अमीं झंग में हुजो त वॾे आवाज़ सां बांग ॾींदा करियो, छो त आऊं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ही इरशाद ॿुधो आहे त बांगे जो आवाज़ जेकी वण, मिटीअ जा ढेर, पथर, जिन ऐं इंसान ॿुधंदा आहिनि, उहे सभु क़यामत जे ॾींहुं बांगे जे लाइ शाहिदी ॾींदा त ही अल्लाह जे सॾ लाइ सॾींदो, निमाज़ लाइ सॾींदो। हज़रत बरा बिन आज़िब खां रवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, बिलाशुबा अल्लाह ताला अॻीं सिफ़ वारनि ते रहमत मोकिले थो। असां वटि आदत आहे त पुठियां बीहंदासीं, उहो होॾे बीठो हूंदो, पहिरीं सिफ़ में जॻह ख़ाली हूंदी, पोइ बि बीहण जी कोशिशि न कंदा आहियूं। पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह ताला अॻीं सिफ़ वारनि ते रहमत मोकिले थो, मलाइक उन्हनि जे लाइ रहमत जी दुआ घुरनि था ऐं बांगे जा ओतिरा घणा गुनाह माफ़ कया वेंदा आहिनि जेतिरो हू पंहिंजे आवाज़ खे बुलंद करे थो, जेतिरो ॾाढियां आवाज़ ॾिए थो। जेकी जानदार ऐं बेजान शयूं उन जो आवाज़ ॿुधंदियूं आहिनि उन जी तस्दीक़ कंदियूं ऐं बांगे खे उन्हनि सभिनी निमाज़िन जे बराबरि सवाबु मिलंदो आहे जन उन सां गॾु निमाज़ पढ़ी। यानी हिकिड़ो निमाज़ी निमाज़ पढ़े पर सिफ़ में बीठल या मस्जिद में जमायत में शामिल केतिरा निमाज़ी आहिनि, उन्हनि सभिनी जो सवाबु गॾाए उन बांगे खे अल्लाह ताला अता फरमाए थो जेको अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर आज़ान ॾिए थो। हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो, फरमाइनि पिया, मुअज़्ज़िन क़यामत जे ॾींहुं सभ खां डिघी गिचीअ वारा हूंदा, यानी उन्हनि जूं गिचियूं कुदरतन अल्लाह करीम डिघियूं फरमाईंदो। इन हदीस जूं कई मानाऊं बयानु फरमायूं वियूं आहिनि। हिकु ही त मुअज़्ज़िन जी बांग ॿुधी माण्हू मस्जिद में निमाज़ पढ़णु वेंदा आहिनि, तंहिं करे निमाज़ी ताबे ऐं मुअज़्ज़िन असुलु थियो। असुलु चूंकि सरदार हूंदो आहे, इन करे हुन जी गिची डिघी हूंदी त जीअं उहो नुमाया नज़र अचे। ॿियो ही त मुअज़्ज़िन खे घणो सवाबु मिलंदो, इन करे हू उन सवाब जे शौक़ में हेॾां होॾां निहारींदो, उन करे उन जी गिची डिघी नज़र ईंदी। टियों ही त मुअज़्ज़िन जी गर्दन बुलंद हूंदी, उन जे करे हू पंहिंजे अमलनि ते पिशेमान न हूंदो, ऐं जेको पिशेमान हूंदो आहे उन जी गर्दन झुकियल हूंदी आहे,
चौथों ही त गर्दन डिघे थियण मां मुराद ही आहे त मुअज़्ज़िन मैदान हशर में सभ खां मुमताज़ नज़र ईंदो। किन आलमनि वटि हदीस शरीफ़ जो तर्जुमो ही आहे त क़यामत जे ॾींहुं मुअज़्ज़िन जन्नत ॾांहुं डोड़ंदा वेंदा तेज़ीअ सां, यानी जन्नत ॾांहुं वञण जो रस्तो ई फुलसरात आहे। उन्हीअ तां जेको माण्हू आहे उहो आज़ान ॾींदड़ तेज़ीअ सां, यानी उनखे पुलसरात ते हेॾां होॾां झुकण लमण जी गुंजाइश ई महसूस न थींदी। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं 12 साल बांग ॾिनी उन लाइ जन्नत वाजिब थी वई। उन लाइ हर बांग जे बदिले में 60 नेकियूं लिखियूं वेंदियूं आहिनि ऐं हर तकबीर जे बदिले में 30 नेकियूं लिखियूं वेंदियूं आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 3 माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे क़यामत जे ॾींहुं सख़्त घबराहट जो ख़ौफ़ न हूंदो, न उन्हनि खे हिसाब किताब ॾियणो पवंदो जेसि ताईं मख़लूक पंहिंजे हिसाब किताब खां फ़ारिग़ थिए। उहे मुश्क जे दड़नि ते तफ़रीह कंदा। हिकु उहो माण्हू जंहिं अल्लाह जी रज़ा जे लाइ क़ुर पढ़ियो ऐं ईअं इमामत कयाईं जो मुक़्तदी उन खां राज़ी रहिया। उहो पेशमाम जेको अल्लाह जी रज़ा लाइ नमाज़ पढ़ाए थो, इमामत कराए थो ऐं मुक़्तदी उन खां राज़ी रहनि था। ॿियो उहो माण्हू जेको अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ माण्हुनि खे नमाज़ जे लाइ सॾे थो, यानी मुअज़्ज़िन। टियों उहो माण्हू जेको पंहिंजे रब सां बि सुठो मामिलो रखे ऐं पंहिंजे मातहतनि सां बि सुठो सलूक रखे। उन जा नौकर चाकर ग़ुलाम मुलाज़िम उन्हनि सां सुठो सलूक रखे थो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि खे घबराहट खां परे करे छॾींदो, उहे घबरायल न हूंदा। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 3 क़िस्मनि जा माण्हू क़यामत जे ॾींहुं मुश्क जे दड़नि ते हूंदा, उन्हनि ते अॻियां पोयां सभु रीस कंदा। हिकु उहो माण्हू जेको ॾींहुं राति जे 5 निमाज़ुनि लाइ बांग ॾींदो हो। ॿियो उहो माण्हू जंहिं माण्हुनि जी इमामत कई ऐं उहे उन खां राज़ी रहिया। टियों उहो ग़ुलाम जेको अल्लाह ताला जो बि हक़ अदा करे ऐं पंहिंजे आका जो बि हक़ अदा करे, यानी मुलाज़िम आहे, नौकर आहे, उन नौकरीअ सां बि सचो रहे थो पर अल्लाह जा फ़र्ज़ बि नथो छॾे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इमाम ज़िम्मेवार आहे ऐं मुअज़्ज़िन ते भरवसो कयो वेंदो आहे। ए अल्लाह, हाणे नबी साईं दुआ फरमाई, या रब्बल आलमीन, इमामनि जी रहनुमाई फरमा ऐं मुअज़्ज़िननि जी मग़फ़िरत फरमा। इमाम जो ज़िम्मेवार हुअण जो मतिलबु हीअ आहे त इमाम ते पंहिंजे निमाज़ खां सवाइ मुक़्तदिन जी निमाज़ जी बि ज़िम्मेवारी आहे। इन करे जेतिरो थी सघे इमाम खे ज़ाहिरी ऐं बातिनी तौर ते सुठी निमाज़ पढ़णु घुरिजे। उन करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हदीस मुबारक में उन्हनि जे लाइ दुआ बि फरमाई आहे। मुअज़्ज़िन ते भरवसो करण जो मतिलबु आहे त माण्हुनि निमाज़ ऐं रोज़नि जे वक़्त बाबति उन्हनि ते एतमाद कयो आहे। तंहिं करे मुअज़्ज़िन खे घुरिजे त हू सही वक़्त ते बांग ॾिए, क्योंकि किन वक़्तनि ते मुअज़्ज़िन खां ग़लती थी वेंदी आहे। इन करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी उन जे लाइ मग़फ़िरत जी बि दुआ घुरी आहे। कॾहिं सवेर बांग ॾेई छॾी, कॾहिं देरि बांग ॾेई छॾी। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो, फरमाइनि पिया, शैतान जॾहिं निमाज़ लाइ बांग ॿुधंदो आहे त मक़ाम रोहा ताईं भॼी वेंदो आहे। हज़रत सुलेमान रहमतुल्लाह अलैह चवे थो त हज़रत जाबिर रज़ियल्लाहु अन्हु खां मक़ाम रोहा जे बारे में पुछियो। उन फरमायो त मदीने खां 36 मील परे आहे, यानी जिते बांग अचे थी, अल्लाह अकबर जो आवाज़ गूंजे थो, शैतान उतां 36 मील परे भॼी वेंदो आहे बांग जे आवाज़ ते। ऐं हज़रत अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं निमाज़ जे लाइ बांग ॾिनी वेंदी आहे त शैतान टिट ॾींदे पुठी ॾेई भॼी वेंदो आहे त जीअं बांग न ॿुधे। ऐं असां वटि किन इंसाननि में अॼुकल्ह अफ़सोस इहा आदत पइजी वई आहे, जॾहिं आज़ान शुरू थींदी आहे त पाण ॻाल्हाइणु शुरू कंदा आहिनि ऐं क़यामत जे ॾिहाड़े उन जो ॾाढो सख़्तु अज़ाब आहे। जेको दौरान आज़ान पंहिंजी गुफ़्तगू खे नथो रोके, ॻाल्हाए थो। शैतान जे लाइ एतिरो आहे त हू भॼे थो जीअं बांग न ॿुधे। जॾहिं बांग ख़तमु थींदी आहे त वरी उहो शैतान वापसि मोटींदो आहे। हाणे वरी जॾहिं तकबीर चई वेंदी आहे त वरी भॼी वेंदो आहे ऐं तकबीर पूरी थियण खां पोइ वरी वापसि अची वेंदो आहे। त जीअं निमाज़िन जी दिलि में विसविसा विझे, निमाज़ी खे चवंदो आहे हीअ ॻाल्हि यादि कर, हीअ ॻाल्हि यादि कर। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हुनखे यादि ॾियारींदो जेके निमाज़ीअ खे निमाज़ खां पहिरियां यादि न आहिनि हूंदियूं। एतिरे ताईं जो निमाज़ीअ खे इहो बि यादि न रहंदो आहे त मूं रकातूं अलाए घणियूं पढ़ियूं।
बीठो नमाज़ में हूंदो आहे, यानी उहो शैतान वरी अची नमाज़ में उनखे विसविसा विझंदो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं माण्हुनि खे बांग ॾियणु ऐं पहिरीं सिफ़ में बीहण जो सवाब मालूम थिए त उन्हनि खे बांग ऐं पहिरीं सिफ़ में बीहण जे लाइ कुणो विझणो पवे। एतिरी रीस कनि हीस कनि माण्हू त बाबा कुणो विझो, अॼु पहिरीं सिफ़ में मां बीहंदुसि, अॼु आज़ान मां ॾींदुसि। एॾो तमामु वॾो अजुर आहे। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह अन्हु रवायत थो करे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं को झंग में हुजे ऐं निमाज़ जो वक़्तु थी वञे त वुज़ू करे, पाणी न मिले त तयम्मुम करे, पोइ जॾहिं हू तकबीर चई निमाज़ पढ़ंदो आहे त उन जा ॿई लिखंदड़ यानी मलाइक उन सां गॾु निमाज़ पढ़ंदा आहिनि। हीअ जेके कुल्हनि वारा मलाइक आहिनि उहे बि नबी साईं फरमायो उन सां गॾु निमाज़ पढ़ंदा आहिनि। जेकॾहिं बांग ॾींदो आहे ऐं तकबीर चई निमाज़ पढ़ंदो आहे त उन जे पोयां अल्लाह ताला जे लश्करनि जो यानी मलाइकनि जो एॾो वॾो तइदाद निमाज़ पढ़ंदो आहे जंहिंजा ॿई किनारा ॾिसी न आहिनि सघिबा। यानी कंहिं झंग में बरबयाबान में माण्हू निमाज़ पढ़े थो त उहो आज़ान बि चवे त तकबीर बि चवे, केॾो उन जो सवाबु आहे। आख़िरी हदीस मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी हज़रत उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, तव्हां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो, फरमाइनि पिया, अल्लाह ताला उन बकरार खां ॾाढो ख़ुशि थींदो आहे जेको कंहिं जबल जी चोटीअ ते बांग चवंदो आहे। अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे, मुंहिंजे इन बाने खे ॾिसो, बांग ऐं तकबीर चई निमाज़ पढ़ी रहियो आहे, इहो सभु मुंहिंजे ख़ौफ़ खां करे रहियो आहे, ऐं पंहिंजे बाने जी मग़फ़िरत करे छॾी ऐं जन्नत में दाख़िला तय करे छॾी। यानी उनखे सर्टिफिकेट ॾिनो वञे थो उन अमल सां त असां बि कंहिं सफ़र में, कंहिं मुलाज़मत सां, कंहिं कमकार सां जेकॾहिं ॿाहिरि हूंदा आहियूं त उन अकेले सफ़र में बि आज़ान चई ऐं तकबीर चई निमाज़ पढ़ण जो एॾो आला अजुर ऐं सवाबु आहे। अवां ॾिठो त अकेलो ॼणो आहे, यानी जमात जा माण्हू न आहिनि, उहो अकेलो आहे, पर उहो आज़ान चवे थो, तकबीर चई निमाज़ पढ़े थो, उन जो एॾो अजुर सवाबु आहे। रब काइनात असां खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।